तवां असांजे जिस्म में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो जिस्म आहे जेको अल्लाह तबारक व तआला ज़मीन मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि मां पैदा करणु फरमायो हो। नाले आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मुबारक खे ऐं तवां असांखे जेका जिस्म में क़ुव्वत पैदा थिए थी उहा बि अनाज खाइण जे करे थिए थी। इंसान केॾो बि साफ़ सुथरो रोज़ तड़ करे तॾहिं बि जिस्म खे मटिंदो कुझु न कुझु मेरान मटिबी ज़ाहिर थींदी त इहो असरु इंसान जे जिस्म में हलंदो अचे थो। छो त असांजूं जेके खाइण पीअण वारियूं शयूं आहिनि इहे बि ज़मीन मां ई पैदा थियनि थियूं। आसमान मां पाणी आयो ज़मीन ते, पोइ खणी इहो वरी जरनि मां असां कढूं था। इहा हिकिड़ी जुदारी अलाह जी ॾिनल नेमत आहे। काथे त जरी पाणी कोन्हे, इंतज़ार में हूंदा आहिनि जॾहिं बरसाति पवे उन खां बाद फसल खण, बरसाति न पए त फसलूं ई कोन। अलाह जी तव्हां असांजे मथां स्पेशल महिरबानी आहे जो जहिड़े बि वक़्त में केतिरो बि पाणी इस्तेमालु कयूं, हिकु टूबेल हणूं, ॿ हणूं, ॿिनि जो बोर हणूं, 10 जो हणूं, 2 गॾाड़े करे हणूं, राति ॾींहुं हणणु आहे। अलाह जी नेमतुनि खे वापरायूं था। इहा अलाह जी वॾी महिरबानी आहे। ख़ुसूसी वरी खैरपुर ज़िले मां वरी तव्हां असांजो इलाइक़ो कुझु खैरपुर तालुको बाक़ी कींगरी अल्लाह तबारक व तआला सॼो असांखे ॼण त हिकिड़ो सुहिणो करे ॾिनो आहे। इहा अलाह जो बेशुमार नेमतूं आहिनि।